बे हाल वाल फकीर जमाल वण बण लगाया थई कुछ थिया न या न? कुछ थिया न कुछ सड़िया न वरी ॿिया लॻाईंदा भला ॾे हाल हाल कहिड़ा कहिड़ा वण लगाया अथई? कुछ तूत न कुछ लीमू कुछ खजी को अंब जो वण कुछ फारू सही 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 बाबा वणकार हुजे वणन सां मूंखे साईं वॾो प्यार अथव। वण जेके आहिनि न वॾी शइ आहे, वॾी अलाह जी हिकिड़ी नेमत आहे। वण भली सही आहे, वण थधी छांव वण वारी हूंदी आहे। वणनि खे भली घणा थियनि भली अञा सवाया पोख हर मां पाणी ॾियणो आहे भली भली पाणी माणी ॾेई अचनि वणनि जी बाबा। सही आहे, ईअं देखभाल कर। अस्सलाम वालेकुम रोशन खान। वालेकुम अस्सलाम। दे हाल वाल खुश लगो पियो आई मन सफ़ा त्यार मन माशूक लगो पिया तू खुश आई ठीक ठाक चाक चंग भलो बार बच्चा ओड़ो पाड़ो वण टिण सफ़ा त्यार लगा पिया सब खैर खैरियत कन सफ़ा मन लगा पिया अल्लाह जा करम ने रब साईं जा शुक्र आ बस बैठा हूं मन लगा बैठा हूं। तू बुधा यार गाल बुध घर जी मानी खाई खाई वात जो असर जायको खराब थी गयो। अज सोचमु त रोशन खान जो वञी मेहमान थिया। अज मां तुंहिंजो मेहमान थी आयो समझी। हुकुम खपे कन मेहमान त नसीबन वारन वटि ईंदा आहिनि ऐं मेहमान पंहिंजो नसीब पाण खणी ईंदा आहिनि। ॿियो त असां सिंधी हमेशह मेहमान नवाज़ थी रहिया आहियूं ऐं जॾहिं मेहमान असां सिंधियुनि जे घर ईंदा आहिनि न त असांजी दिलि बाग बहार थी वेंदी आहे। हुकुम कर छा खाईंदे? रोशन भिंडियूं त मां खाईंदो ई कोन आहियां। छो कोन खाईंदो ई? वो इन करे जो भिंडियुनि में थींदी आहे गिग जेका मूंखे वणंदी कोन्हे अजीब लॻंदी आहे। अच्छा वल तूरियूं बि मां असुल कोन खावां छो जो इहो आहे बीमारनि जो खाधो। पाण आहियूं टिप टाप माण्हू इन करे वल तूरियूं बि न खाईंदो आहियां। हाँ ग्वार बि असुल न खावें छो जो ग्वार आहे उठनि जो खाधो। हाँ उठनि जो खाधो हाणे असां इंसान उठनि जो खाधो खाऊं इहा बि न खाईंदो आहियां। वाह जवान वाह। हा दाल बि न खाईंदो आहियां ऐं दाल कंदी आहे मोशन ऐं पाण ख़बर थी त मोशन खां पोइ कहिड़ी हालत हूंदी आहे। दाल बि न वणंदी अथई। पर दाल त डॉक्टर बि चवंदा आहिनि खाईंदा कयो छो जो हुन में कैल्शियम आहे। अरे बाबा डॉक्टर चवंदा हूंदा त हिन में कैल्शियम आहे पर मां न खाईंदो आहियां। मच्छी बि न खाईंदो आहियां उहो इन करे जो मच्छी वरी मूंखे एलर्जी कंदी आहे ऐं एलर्जी थिए त हणो मुंहुं ठही सुॼो वञनि। न बाबा मच्छी बि न खाईंदो मैं। पोइ भला 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 कुझु बि न पालक बि न खाईंदुसि। छो भला पालक में कहिड़ी ख़राबी आहे? पालक वरी अॼुकल्ह हारी गटर ते था पोखीनि चाढ़े त असुल गटर जी धप खयो वञे असुल उबड़ाक वठियो वञे। न बाबा पालक पाण कोन खाईंदासीं। यार पंहिंजो इहो फार्मी कुकड़ न अच्छा कुकड़ यार इन्हनि में मज़ो न थिए। इन्हनि में अजीब अजीब बीमारियूं थी पयूं आहिनि। को मादे जो मरीज़ को पेट जे सूर जो मरीज़ इहो फार्मी कुकड़ बि न खाईंदो मैं। बस कन बस इन्हनि सभिनि खाधनि खे छॾ। तूं क़िस्मत सां आयो ऐं महिमान थी मूं वटि तोखे मां देसी सिंधी कुकड़ कोई खारायां थो। यार आहे त मुंहिंजे शौक़ जो पर तव्हां जहिड़े दोस्तनि तां अहिड़ा कुकड़ सोई कुर्बान। यार रोशन चवी त सच थो न। 10-12 कुकड़ बीठा आहिनि सम्झंदुमि त हिकिड़ो कुकड़ कुतो खाई वियो।